नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। मलीर मां रिपोर्ट आहे। कोयटा बलूचिस्तान जी जोड़ी जगबाबाद कोर्ट में प्यार जो परणो करण खां पोइ माइटनि जो ख़ौफ़ खां कराची में दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। शरीयत मोहम्मदी मुताबिक़ पसंद जो परणो कंदड़ नारी जे माइटनि तरफ़ां नौजवान जोड़ी खे कूड़नि केसनि में फासाए मारण जूं धमकियूं, इंतज़ामिया खां तहफ़्फ़ुज़ जी घुर। एहसान अली वलद अब्दुल गनी जमाली ज़ाल सुमेरा वलद मोहम्मद आलम जमाली जगबाबाद कोर्ट पहुची 3 जुलाई 2025 ते शरीयत मोहम्मदी मुताबिक़ कोर्ट सगोरीअ में निकाह करे वरितो आहे। जोड़ी कराची में साफ़िन खे निकाहनामे समेत कोर्ट जा हुकुमनामा ॾेखारींदे चयो आहे त असां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां निकाह कयो आहे, पर मुस्तफ़ा जमाली, लाल बख्श जमाली, यासीन जमाली ऐं ॿिया माइट असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सुमेरा जमाली जो चवणु हो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां एहसान अली वलद अब्दुल गनी जमाली सां निकाह कयो आहे। मूंखे न कंहिं वरगलायो आहे ऐं न कंहिं भॼायो आहे। मुंहिंजा माइट कोयटा जे क़ाइदाबाद पुलिस जे ज़रिए असांजी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। असां ज़ाल मुड़ुस कराची में दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। NIG सिंध DG रेंजर्स समेत वज़ीर आला सिंध खां घुर कई आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे ज़िंदगी बचाई वञे।